नाज़िन साल 2022 जी पुॼाणी ते पहुची वियो आहे जॾहिं त कराची जे अदालतुनि में केतिराई केस अञा ताईं रोले जो शिकार आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे धरती टीवी जो रिपोर्टर इसाक सरकी। जी नाज़िन साल 2022 पुॼाणी ते पहुची वियो आहे पर कराची जे अदालत में केतिराई केस हिन वक़्त ताईं बि पियल आहिनि। उन्हनि केसनि जी ॿुधणियूं नथी सघियूं आहिनि। केतिराई केस रोले जो शिकार रहिया आहिनि। कराची साल 2022 पुॼाणी ते पहुचण बावजूदि वकीलनि जा केतिराई केस रहियल आहिनि जेके ॿुधणियूं नथी सघियूं आहिनि। कराची जे अदालतुनि में केतिराई केस अञा ताईं पियल आहिनि जंहिं जूं ॿुधणियूं नथी सघियूं आहिनि। केतिराई केस रोले जो शिकार आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे धरती टीवी जो रिपोर्टर इसाक सरकी। जी इन वक्त असां सिटी कोर्ट में मौजूद आहियूं जिते अॼु 2022 जो आख़िरी ॾियारो आहे। इन हवाले सां जेके मुख़्तलिफ़ कोर्टूं आहिनि उते 2.25 लख खां वधीक जेके केसिस आहिनि उहे पेंडिंग ते पियल आहिनि। उन्हनि जा फ़ैसिला न थी सघिया आहिनि। इन फ़ैसिले न थियण जे करे असां हिते मौजूदु वकीलनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त 2022 में बि जेको तकिड़ो इंसाफ़ आहे उहो आवाम खे नाहे मिली सघियो। कहिड़ी वजह आहे, छा मसइलो आहे, अचो त पेंडिंग पियल केसनि जे हवाले सां जेके हिते मौजूदु वकील आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करूं था त उहे इन हवाले सां छा चवणु चाहिनि था। 2022 में केसेस ज़्यादा हैं, पेंडिंग हल नहीं हो रहे हैं। इसकी मुख्तलिफ वजूहात हैं। एक तो वजूहात ये हैं कि कुछ कोर्टें जो हैं वो जजेस पूरे नहीं हैं, कोर्टें कम हैं। एक जज के ऊपर 100 केस डेली के चल रहे हैं। जितने भी हाई कोर्ट्स हैं, खुसूसन सिंध की हुकूमत सिंध हाई कोर्ट जो है यहाँ डिस्ट्रिक्ट एंड सेशन जजेस साहिबान को भी ऑर्डर्स दे रही हैं कि आप जल्दी केसेस को निपटाएं। लेकिन अगर जल्दी केसेस को निपटाया जाएगा ना तो जस्टिस नहीं हो सकती है। असल में ही जेका पेंडेंसी वधंदी आहे उन में जेको आहे त सियासी तौर ते घणो असर रसूख हूंदो आहे। असांजे हर इदारे में सियासत एतिरियूं त नासूर थी चुकी आहे जो पंहिंजूं जड़ूं ॼमाए चुकी आहे, जंहिंजे करे हिननि शयुनि ते को माण्हू घणो स्टैंड वठे ई कोन थो। हर इदारे में सियासत अची वई आहे। असांजी ॿाहिरि जी सियासत हुजे या जनरल सियासत हुजे जेका कोर्टुनि में अंदरि जेका मदाख़लत रखे थी, जेकॾहिं इन शइ ते गौर कयो वेंदो त शायदि इहा पेंडेंसी ख़तम थींदी वेंदी। जिनका फैसला मैं समझता हूँ 2 से 3 मंथ में हो जाना चाहिए, लेकिन उसको भी हम साल एक साल ले जाते हैं। इसी तरह क्रिमिनल केसेस हैं उसमें हमारे पुलिस का निज़ाम और हमारी प्रोसिक्यूशन ये अगर सही हो जाए, ये दुरुस्त हो जाए तो इंशाल्लाह मैं समझता हूँ ये भी मामले इतने ज़्यादा टिपिकल नहीं होने चाहिए। आईओज़ अगर प्रॉपर तरीके से इन्वेस्टिगेशन करे टाइम मते ही अगर खणी था चालान वगैरह तो उन सां छा थींदो जो केस सिर्फ़ जल्दी न पर प्रॉपर तरीके से 2-4-6 महीने के अंदर अंदर वो केस ही डिस्पोजल थींदो। ये ना है तो बिल्कुल ही कम न तो कम थे तो इलाही केसेस डिस्पोजल भी थी चुका है। 2022 में वॾा केसेस डिस्पोजल थी चुका है। वकीलनि इहो ई चयो आहे त 2023 जेको नओं साल आहे उमेद आहे त उन साल में जेको आहे इहे केसिस ख़तम थी वेंदा ऐं जेके बि माण्हू हिन टाइम कोर्टनि जे आॻियो रिलीफ जे मुंतज़िर आहिनि उन्हनि खे रिलीफ बि मिलंदो। कैमरामैन शहज़ाद सलीम सां गॾु इसाक सरकी, धरती टीवी न्यूज़, कराची।